रियल न्यूज़ में खबरनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे तव्हां ख़बर ॾींदो हलां। मीरपुर ख़ासि ते तिलके डिगड़ी टनो जान मोहम्मद जे हदनि मां अंब मोरी 25,000 मोरी ते 199 वारनि इलाइक़नि में सरेआम हलंदड़ मंशात शराब हेरोइन अफ़ीम चर्सबंग हितां जे नौजवान नस्ल खे तेज़ी सां गारी रहियो आहे। मंशात फ़रोश ख़िलाफ़ हितां जे सियासी समाज जे अॻवान रेस एहसान जरवार ॿियनि जी अॻवानी में डिगड़ी नवकोट रोड ते अंब मोरी स्टॉप ते एहतिजाजी धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो। रेस एहसान जरवार ऐं धरणे खे ख़िताब कंदे चयो त मंशात फ़रोश खे हितां जे सियासी वॾेरनि जी पुठिवाई हासिलु आहे। हिननि खे आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त मंशात फ़रोश ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। हितां जे नौजवान नस्ल खे मंशात जहिड़े मौज़ी मर्द खां बचायो वञे जे न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। मुज़ाहिरीन रियल न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असल ॻाल्हि इहा आहे त असां अॻे बि ॾाढो जानवर जे SHO खे हिते एप्लीकेशनूं ॾिनियूं ऐं अॻे बि हिकिड़ो नंढिड़ो एहतिजाज असां कयो, पर हिते जी इंतिज़ामिया तव्हांखे ख़बर आहे बेस आहे ऐं उन्हनि उन जो को बि नोटिस न वरितो। असां अॼु मजबूर आहिनि हिन इलाइक़े जे माण्हुनि ऐं हिते जे बाशऊर माण्हुनि बाज़मीर माण्हू उन्हनि माण्हुनि मजबूर थी असीं रोड ते आया आहियूं ऐं असीं ओसि ताईं हिन रोड ते वेठा रहंदासीं। पोइ असीं 5 हुजूं 10 हुजूं 500 हुजूं 1000 हुजूं वेठा रहंदासीं जेसि ताईं SSP मीरपुर ख़ासि असां वटि नथो अचे। असांजो इहो मुतालबो आहे त टंडो जान मोहम्मद ऐं डिगड़ी जी हद में हिते हीरोइन जहिड़ो नशो आउं चवां थो त हिन ज़िले में किथे कोन हलंदो हूंदो, उहो हीरोइन जहिड़ो ज़हर हिते सरेआम अमोरी जे स्टॉप ते विकामे पियो। शराब दुकान ते मिले थो, दुकान ते शराब कंहिं इलाइक़े में मिलंदो हुजे त असीं चऊं था शराब दुकान ते मिले पियो हिते ऐं असीं मुतालबो था करियूं टंडो जान मोहम्मद जे SSP मीरपुर ख़ासि खां फौरी तौर ते टंडो जान मोहम्मद जे नाहिल SHO खे हितां हटायो वञे ऐं डिगड़ी जे SHO खे बि पाबंद कयो वञे। उनखे बि असीं वार्निंग था ॾियूं। अॼु धरणो टंडे जान मोहम्मद जी हद में आहे, सुबुह जो डिगड़ी जी हद में बि असीं हणी सघूं था। तूं बि चङो कोन्हे, तुंहिंजी हद में बि शराब चर्स सरेआम हले पियो। असांजो मुतालबो इहो आहे त फौरी तौर ते टंडो जान मोहम्मद जे SHO खे हटायो वञे। जी।